डॉक्टर कादिर मक्सीअ जी न्याणी अमरीका मां ग्रेजुएशन कई आहे, जंहिंखां पोइ ही ख़बर जेका आहे सोशल मीडिया ते हिकु हफ़्ते खां वधीक ज़ेर बहस आहे। हुजण त ईअं खपे हा त हिन ख़बर खां पोइ डॉक्टर कादिर मक्सी खे मुबारकुनि जो जेको सिलसिलो हींअर बि मिले थो, उहो ई सिलसिलो उनखे लगातार मिलंदो रहे हा। इहा ख़बर बिज़ात ख़ुदि हिकु मुस्बत पहलू बि रखे थी, पर डॉक्टर कादिर मक्सीअ जी न्याणीअ जी ग्रेजुएशन वारी ख़बर खां पोइ तनक़ीदी पहलू बि साम्हूं आयो आहे। हाणे उन जा मुख़्तलिफ़ रुख़ आहिनि। हिकु सुवाल इहो आहे त डॉक्टर कादिर मक्सी एतिरा पैसा किथां आंदा जो हुन पंहिंजी न्याणी खे अमरीका मां पढ़ायो। ॿियो पहलू इहो आहे त डॉक्टर कादिर मक्सी जी जेका न्याणी आहे उन अमरीका में तालीम कीअं हासिलु कई। जॾहिं त इन हवाले सां हींअर बि जॾहिं मां तव्हां सां मुखातिबु आहियां त ॿाहिरि जॾहिं हिन प्रोग्राम जी रिकॉर्डिंग जे सिलसिले में मां ॿाहिरि वेठो हुयुसि त मूंखां इहो सुवालु हिते इस्लामाबाद जे अंदरि केतिरनि ई दोस्तनि मालूम करण जी कोशिशि कई, फुटेजिस जे हवाले सां बि, त इहो बहस कहिड़ो आहे। ऐं जॾहिं मां उन्हनि खे इहा ॻाल्हि करे रहियो हुउसि त डॉक्टर कादिर मक्सी जी जेका न्याणी आहे उन अमरीका मां ग्रेजुएशन कई आहे, उन ते बहस थी रहियो आहे, त मूंखां बार बार इहो पुछियो पियो वियो त इहो बहितरु आहे या इहो तव्हांजी नज़र में ग़लति आहे, इन ते बहस छो पियो थिए। ऐं मां ज़ाहिर आहे त उन्हनि खे इन हवाले सां कहिड़ो बयानु ॾियां या कहिड़ो जवाबु ॾियां, त इहो बहितरु ई आहे ऐं बहितरु आहे त इन ते बहस छो पियो थिए। इहो बि असांखे सोचणु घुरिजे त सोशल मीडिया या सोशल मीडिया खां अलावा बि जेकॾहिं को बहस शुरू थिए थो त उहो फ़क़ति ऐं फ़क़ति ड्राइंग रूम जे अंदरि या सिंध जे अंदरि जो बहस नथो हुजे। हीअ सोशल मीडिया जी दुनिया आहे। सोशल मीडिया खां ॿाहिरि यानी ही कुल काइनात जो बहस थी वञे थो। ऐं उन में तव्हां सोचो त जेको ड्राइंग रूम जे अंदरि जेको असां बहस कयूं था, उहो बहस त असांजे अंदरि पंहिंजे अंदरि मौजूदु हुजे थो, पर जॾहिं ॿाहिरि इन क़िस्म जो बहस हुजे थो त पोइ असां जहिड़नि माण्हुनि खे बि जवाबु ॾियण में ॾुखियाई महसूसु थिए थी त असां माण्हुनि खे कहिड़ो जवाबु ॾियूं त डॉक्टर कादिर मक्सी जी न्याणी जेकॾहिं अमरीका मां ग्रेजुएशन कई आहे त इन ते तव्हां बहस छो था कयो। ज़ाहिर आहे त इन जो जवाबु ॾियण जे लाइ डॉक्टर कादिर मक्सी जी जेका सियासत आहे उन सियासत खे बहस हेठि आणणो थो पए, ऐं उन जे जवाब में असांखे साम्हूं जवाबु इहो मिले थो त जेकॾहिं डॉक्टर कादिर मक्सी जी सियासत जा कहिड़ा बि पहलू हुजनि, पर न्याणी जी जेका तालीम आहे उन जो बहस जेका आहे उहा सोशल मीडिया ते ज़रूरी आहे या इहो तव्हां सम्झो था त गैर ज़रूरी आहे। इन जो मां सिर्फ़ु इन खे कंक्लूड इन हवाले सां करणु चाहियां थो त इहो बहस जॾहिं सिंध खां ॿाहिरि थिए थो त पोइ उहो बहस जेको आहे उहो सॼी सिंध जे हवाले सां मुस्बत पहलू नथो रखे, या उहो को अकेडमिक बहस न आहे जंहिंखे असां चइजे त असां उनखे ओपन करे सघूं था। छो जो डॉक्टर कादिर मक्सी जी न्याणी या कंहिं ॿिए सिंधी अॻुवाण जी या कंहिं सिंधी जी जेका न्याणी आहे या औलाद आहे उहा ॿाहिरीं दुनिया में पढ़े थी, ॿाहिरीं कंहिं मुल्क में पढ़े थी, त इहो को वॾो बहस 21वीं सदी में हाणे इहो को वॾो बहस या वॾो मौज़ू न आहे। मां हिते इस्लामाबाद में जिन दोस्तनि सां सहाफ़त कंदो आहियां ऐं जेकी आम जेके सहाफ़ी हूंदा आहिनि, जेकी सुप्रीम कोर्ट में असां सां गॾु जेके बीट रिपोर्टर हुजनि था, पार्लियामेंट में जेके असां सां गॾु बीट रिपोर्टर हुजनि था, उन्हनि जो औलाद बि लंडन में या अमरीका में तालीम हासिलु करे थो। मुख़्तलिफ़ स्कॉलरशिप्स हुजनि थियूं ऐं हींअर 21वीं सदी आहे, दुनिया मुकमल तौर ते खुली चुकी आहे। तव्हां जेकॾहिं ॿाहिरीं दुनिया में वेंदो, जेको तव्हां वेंदा रहो था, मुख़्तलिफ़ हवालनि सां असांजा जेके अॻुवान आहिनि, अयाज़ लतीफ़ पलीजो साहिब खे ॾिसो त हू दुनिया जी जिन यूनिवर्सिटियुनि में वञी शागिर्दनि सां मुखातिबु थिए थो, त सिंधी जेके शागिर्द आहिनि उते वॾी तइदाद में उहे उनखे मिलनि था, जिन सां हू उते लेक्चर ॾींदे मुखातिबु थींदे नज़र बि अचनि था। तंहिं करे इहा हाणे वॾी ॻाल्हि कोन्हे त सिंधी जेको आहे उहो अमरीका में या लंडन में या दुनिया जी कंहिं बि यूनिवर्सिटी में उहो तालीम हासिलु करे थो, त इहा का वॾी यानी इहा मुस्बत पहलू जे हवाले सां, ख़ुशख़बरी जे हवाले सां त वॾी ख़बर आहे, पर उन जो उते पहुचणु ऐं इहो सुवालु उथारणु त उहो उते कीअं पहुतो, छो पहुतो, इहो हिकिड़ो बहस जेको आहे इहो अॼु जे दौर में इन खे वॾी हासिलात, मां वरी चवां थो त तालीम हासिलु करण जे लाइ इहा वॾी हासिलात आहे, पर जंहिं अंदाज़ में असां उनखे बहस कयूं था उन हवाले सां इहो पहलू जेको आहे बहस जोॻो न आहे। असां इहो बि सम्झूं था सहाफ़त आहे, ऐं सहाफ़त में असांखे इहो बि सेखारियो वियो आहे त जेकॾहिं को शख़्स मिसाल तौरु जेकॾहिं सॼी दुनिया में तव्हां जेके सियासी अॻुवान आहिनि उन्हनि खे तव्हां ॾिसो त उन्हनि जो जेको औलाद जेकॾहिं पॉलिटिक्स में आहे त उनखे ज़ेर बहस आंदो वेंदो आहे, जेकॾहिं उनजो औलाद पॉलिटिक्स में न आहे त उनखे ज़ेर बहस आणणु ख़ुदि हिकु सहाफ़ती सवाल बि उथंदो आहे।
तव्हां पंहिंजे ई मुल्क जे अंदरि ॾिसो त केतिरा ई सियासतदान आहिनि जिन जो औलाद सियासत सां तालुक़ु नथो रखे, त उन ते जेकॾहिं सुवाल बि उथारींदा आहियूं त साम्हूं सुवाल इहो ईंदो आहे त उन्हनि खे ई सिर्फ़ु बहस में आणे सघिजे थो जेकी सियासत कंदा हुजनि। ऐं उनखां ॿियो पहलू इहो बि आहे त सॼी दुनिया जे अंदरि, मां डॉक्टर कादिर मक्सी वारे बहस खां हटी करे इहा ॻाल्हि कयां थो त सॼी दुनिया जे अंदरि जेकी बि सियासतदान हुजनि था उन्हनि जो इहो लाज़मी त कोन्हे त उन्हनि जो समूरो औलाद जेको आहे उन जे सियासी नज़रिए सां वाबस्ता बि हुजे ऐं उनखे उहो बाहि बि कंदो हुजे। उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उनखे ख़ानदान जी हैसियत में, पीउ जी हैसियत में या माउ जी हैसियत में उनखे तस्लीम करे सघे थो या उन सां गॾु हुजे थो, पर सियासी नज़रिया मुख़्तलिफ़ हुजनि था। तव्हां हींअर बि ॾिसो त ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिब जो सॼो ख़ानदान जेको आहे उहो सॼे जो सॼो ख़ानदान सियासत में कोन्हे। ईअं तव्हां ॾिसंदो त महात्मा गांधी साहिब जेके हुआ उन्हनि जो जेको औलाद हो महात्मा गांधी जे नज़रिए सां इतफ़ाक़ न कंदो हो। मां मिसाल नथो ॾियणु चाहियां परवेज़ मुशर्रफ जे हवाले सां, ऐं असां दुनिया जे कदावर सियासतदाननि जो मिसाल ॾियणु ज़रूरी सम्झूं था, पर छो जो रेफरेंस तौरु इहा ॻाल्हि साम्हूं अचे थी त हींअर परवेज़ मुशर्रफ जे पुट जेको इंटरव्यू ॾिनो आहे उन चयो आहे त मां बिल्कुलु आख़िरी वक़्त में वञी परवेज़ मुशर्रफ खां यानी पंहिंजे वालिद खां माफ़ी वरिती हुई, छो जो हू उन जे नज़रिए सां वाबस्ता न हुयो या उनखे हू दुरुस्त न पियो सम्झे। तंहिं करे हीउ जेको हवालो आहे इन हवाले उनखे बि उन स्पेक्ट्रम खे बि थोरो वधायो आहे या उन में बहस जी गुंजाइश पैदा कई आहे, त इहो लाज़मी न आहे हूंदो त तव्हां सियासत जे हवाले सां बि जेकॾहिं बहस कयो त उनजी औलाद खे साम्हूं आणियो। जेकॾहिं तव्हां इहो बि सोचो त जेकॾहिं उन जो ख़ानदान पॉलिटिक्स में इन्वॉल्व आहे त पोइ उनखे ज़ेर बहस आणे सघो था। हिते असां इमरान ख़ान जे हवाले सां गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां बल्कि ॾहाकनि खां सहाफ़त कयूं पिया त उन जी भेनरुनि खे या उन जी घरवारी खे कॾहिं बि इन हवाले सां बहस में असां न आंदो हुओसीं, छो जो पॉलिटिक्स में न हुयूं। ऐं जॾहिं इमरान ख़ान गिरफ़्तार थियो त उनखां पोइ जॾहिं उन्हनि पाण उन जो ज़िक्र यानी पॉलिटिक्स में आया त या आयूं त उनखां पोइ उन्हनि जो ज़िक्र अचणु शुरू थियो आहे। पर बहरहाल असां मोटी अचूं था डॉक्टर कादिर मक्सी साहिब जे न्याणी जी ग्रेजुएशन ते, त कादिर मक्सी साहिब जी जेका इहा ॻाल्हि हक़ीक़त आहे त जॾहिं को सियासतदान हुजे थो त उहो पब्लिक प्रॉपर्टी तौरु साम्हूं अचे थो ऐं उनजी हर ॻाल्हि, उनजो उथणु वेहणु, उन जी ज़िंदगी गुज़ारण जो अंदाज़, इहो सॼो पब्लिक प्रॉपर्टी ज़रूरु थी वञे थो, पर बावजूदि उन जे रेड लाइन मुक़ररु हुजे थी। हाणे हीअ जेका ख़बर आहे त डॉक्टर कादिर मक्सी साहिब जी न्याणी जेका आहे उन अमेरिका मां ग्रेजुएशन कई ऐं उन ग्रेजुएशन खां पोइ जीअं ई फुटेजिस साम्हूं आया त बुनियादी तौर ते इहो मुस्बत पहलू हो, इहो सिंध जो हिकु बहितरीनु पहलू हुयो। ऐं सिंध में इहा ॻाल्हि वधीक उन दलील खे वज़न ॾिए पई त सिंध जा माण्हू जेके आहिनि उहे पंहिंजी नियाणियुनि खे पढ़ाइनि था, मिडिल क्लास जा माण्हू पढ़ाइनि था, सियासी जेके अॻुवान आहिनि उहे बि पंहिंजे नियाणियुनि खे पढ़ाइनि था। ऐं इहा रिवायत असांजी डॉक्टर कादिर मक्सी जी सूरत में न आहे त हुन पंहिंजी नियाणी खे पढ़ायो। उन खां अॻु में हिकिड़ो तवील बहस आहे ऐं इहो मुस्बत पहलू आहे सिंध जे अंदरि। तंहिं करे उहा जॾहिं ख़बर या उहे फुटेजिस जॾहिं असांजे साम्हूं आया त इहो बहितरीनु फुटेजिस तौरु या बहितरीनु अमल तौरु असांजे साम्हूं हुजण बि खपे हा ऐं आहे बि। पर उन ते जेकी बहस शुरू थिया ऐं उनखां पोइ कादिर मक्सी साहिब जेकी उन ते वज़ाहत ॾियण जी कोशिशि कई या पोइ इन क़िस्म जा स्टेटस रखण जी कोशिशि कई त हुनजा ॿार जेके आहिनि उहे उते पढ़ंदा आहिनि त उते तालीम मुफ़्त आहे, मानी मुफ़्त आहे। त मुंहिंजो ख़्यालु आहे इन क़िस्म जी जेका वज़ाहत आहे उहा वज़ाहत बि गैर ज़रूरी आहे। गो के इहो हक़ु कादिर मक्सी जो आहे त उनखे वज़ाहत इन हवाले सां ॾिए या न ॾिए, पर मूं जीअं शुरूआती तौर ते चयो त इहो हाणे कंहिं वॾी ख़बर तौरु नाहे त ॿार जेके आहिनि उहे ॿार पढ़नि था ऐं पढ़णु घुरिजनि। त हीउ जेको पहलू डॉक्टर कादिर मक्सी साहिब जे हवाले सां ज़ेर बहस रहियो, इन हवाले सां मनफ़ी आहे त उनखे उन हवाले सां तनक़ीद जो निशानो बणाइण जे बजाए उनखे मुबारकबाद ॾियण जो जेको सिलसिलो आहे उनखे वधाइणु घुरिजे हा। इहा ख़बर जेका आहे उहा ख़बर न बणिजे हा, बल्कि इहा ख़बर जेका आहे उहा ख़बर हिकु मुस्बत पहलू तौरु साम्हूं अचे हा। पर डॉक्टर कादिर मक्सी ते तव्हां बहस करे सघो था। हुन ताज़ो जेको डॉक्टर कादिर मक्सी वीडियो बयान बि ॾिनो या वीडियो बयान में जेके ॻाल्हियूं कयूं उन में जेके बि सियासी रुख उन अख़्तियार कया आहिनि उन ते तव्हां ॻाल्हाए सघो था। उन जी जेका सियासत आहे उन जे सियासी पहलुअनि ते तव्हां बहस करे सघो था। मुख़्तलिफ़ पासा आहिनि, क़ौम परस्ती जा मुख़्तलिफ़ धड़ा आहिनि, नज़रिया आहिनि, उन्हनि ते ॻाल्हाए सघिजे थो। ऐं ज़ाहिर आहे त जॾहिं डॉक्टर कादिर मक्सी पाण मुख़्तलिफ़ पार्टियुनि ते ॻाल्हाए थो त पोइ उन ते ॻाल्हाइण जो बि हक़ु आहे।
पर ही जेको ख़ासि तौर ते जेका ॻाल्हि असां हिते बहस कयूं था उहा आहे डॉक्टर कादिर मक्सी जी न्याणी जेका आहे उहा अमेरिका में हुन ग्रेजुएशन हासिलु कई आहे। त इहा इन हवाले सां बहितरीनु ख़बर आहे त डॉक्टर कादिर मक्सी जी न्याणी अमेरिका में तालीम हासिलु कई आहे। उन हवाले सां जेको बहस इहो बि साम्हूं अचे थो ऐं तस्वीरूं बि साम्हूं अचनि थियूं त डॉक्टर कादिर मक्सी साहब जूं बाक़ी न्याणियूं जेकी आहिनि उन्हनि बि हिते तालीम हासिलु कई आहे। त मुंहिंजो ख़्यालु आहे त इन बहस खे हिते वाइंड अप कजे त डॉक्टर कादिर मक्सी जो ख़ानदान, डॉक्टर कादिर मक्सी जी न्याणी उन जेका तालीम हासिलु कई उहा तालीम जेका आहे उहा किथे हासिलु कई, कीअं हासिलु कई, पैसा किथां आया, इन क़िस्म जो जेको बहस आहे इन बहस में जेकॾहिं असां वेंदासीं त असां ॿाहिरीं दुनिया खे इहो मैसेज ॾींदासीं त असां ज़हनी तौर ते केतिरा मनफ़ी अंदाज़ में सोचण जा क़ाइल थी विया आहियूं। ऐं असां इन क़िस्म जो जेको सुवालु मालूम करण जो हक़ जेकॾहिं रखूं था त उहो सियासी पहलू ज़रूरु हुजे थो त तव्हां सियासत में वञी इन क़िस्म जा सुवाल कयो, उहो बहस खुलियल आहे। पर मां सम्झां थो त डॉक्टर कादिर मक्सी खे मुबारकबाद ॾियणु घुरिजे त उन जी न्याणी जेका आहे उहा अमेरिका में हुन तालीम हासिलु कई। उन जे हवाले सां डॉक्टर कादिर मक्सी कोशिशूं वरितियूं हूंदियूं, कोशिश वरिती ऐं उन हवाले सां बि त डॉक्टर कादिर मक्सी ग्रेजुएशन वारी तक़रीब में मौजूदु हुआ। उहे जेकी पहलू आहिनि उहे पहलू काफ़ी मुस्बत आहिनि। उन ख़बर खे इन हवाले सां वधीक सॼी दुनिया जे अंदरि वञण बि खपे त सिंध जे मिडिल क्लास यानी डॉक्टर कादिर मक्सी जी जेका न्याणी आहे उन अमेरिका में तालीम हासिलु कई, ग्रेजुएशन उतां हासिलु कई आहे ऐं इन खे कंहिं बि ॿिए हवाले सां यानी मनफ़ी हवाले सां बहस जी जेका गुंजाइश आहे उहा सिंध खां ॿाहिरि सिंध जे हवाले सां तनक़ीद जे पहलू खे वधीक सवालिया निशान तौरु साम्हूं आणींदी ऐं उनजो जवाबु असां वटि शायदि इन हवाले सां मुमकिन न हुजे त असां इहो बहस छो पिया कयूं। उन करे डॉक्टर कादिर मक्सी जी जेका न्याणी जेका ग्रेजुएशन कई आहे फ़क़ति डॉक्टर कादिर मक्सी खे उन हवाले सां मुबारकबाद ई ॾेई सघिजे थी।